एक ॿी अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। पीपी पारां सिंध में यूरिया भाण जे बहरान ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ सुभाणे एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जे समूरनि ज़िलनि जे हेडक्वार्टरनि में एहतजाज कयो वेंदो। वफ़ाक़ी ऐं सूबाई निगरान हुकूमत भाण जी खोट ख़त्म करे ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी पारां सिंध में यूरिया भाण जे बहरान ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ सुभाणे एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। निसार खोड़े जो चवणु आहे त सिंध जे समूरनि ज़िलनि जे हेडक्वार्टरनि में एहतजाज कयो वेंदो। वफ़ाक़ी ऐं सूबाई निगरान हुकूमत भाण जी खोट ख़त्म करे ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे। पीपी पारां सिंध में यूरिया भाण जे बहरान ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ सुभाणे एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। निसार खोड़ो जो चवणु आहे त सिंध जे समूरनि ज़िले जे हेडक्वार्टर्स में एहतजाज कयो वेंदो। वफ़ाक़ी ऐं सूबाई निगरान हुकूमत भाण जी खोट ख़त्म करे ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे। पीपी पारां सिंध में यूरिया भाण जे बहरान ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ सुभाणे एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जे समूरनि ज़िलनि जे हेडक्वार्टर्स में एहतजाज कयो वेंदो। निसार खोड़ो जो चवणु आहे वफ़ाक़ी सूबाई निगरान हुकूमत भाण जी खोट ख़त्म करे ऐं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जो चीफ रिपोर्टर ग़ाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ग़ाज़ी झंडीर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, पीपल्स पार्टी सिंध में भाण जी ब्लैक मार्केटिंग के खिलाफ सुभाणे जुमे ॾियारे सॼी सिंध में एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां पीपल्स पार्टी के सूबाई सदर निसार अहमद खोड़ो जे तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त जेको यूरिया भाण आहे उनजी किल्लत आहे सिंध में ऐं भाण जी ब्लैक मार्केटिंग थी रही आहे, जंहिंजे करे जेके आबादगार आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। इन हवाले सां पीपल्स पार्टी जे तरफ़ां सुभाणे सॼी सिंध में एहतजाज जो सॾु ॾिनो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िले हेडक्वार्टर्स ऐं नंढनि वॾनि शहरनि में पीपल्स पार्टी जा कारकुन ऐं अॻुवान रोडनि रस्तनि ते निकिरी ईंदा ऐं भाण जी जेका ब्लैक मार्केटिंग आहे उनजे ख़िलाफ़ एहतजाज कयो वेंदो। निसार अहमद खोड़ो जे तरफ़ां पंहिंजी पार्टी जे यूनिट्स खे हिदायतूं कयूं आहिनि, ख़ासि तौर ते ज़िले उहिदेदारनि ऐं ॿियनि तंज़ीम उहिदेदारनि खे त उहे सिंध में यूरिया भाण जी किल्लत ऐं ब्लैक मार्केटिंग जे ख़िलाफ़ भरपूर एहतजाज करनि ऐं वधि में वधि कोशिशि करनि त आम माण्हुनि जी शिरकत खे यकीनी बणायो वञे। निसार अहमद खोड़ो जो चवणु आहे सिंध में यूरिया भाण जी खोट पैदा करे जेका भाण जी ब्लैक मार्केटिंग आहे उहा पैदा कई वई आहे, जंहिंजे करे जेको आम आबादगार आहे उहो ॾाढो परेशान आहे ऐं सिंध जी जेका ज़राअत आहे उहा तबाह थी वई आहे। जी ठीकु आहे ग़ाज़ी झंडीर,